अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह। तव्हांखे ख़बर आहे त भला केर आहिनि ऐं बुरा केर आहिनि। असांजी नज़रुनि में भलाई दुनिया दौलत सां जुड़ियल आहे, कुर्सी ऐं मनसब सां जुड़ियल आहे। असांजे नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो त ख़ियारु इबादिल्लाहिल्लज़ीन इज़ा रुऊ ज़ुकिरल्लाह, तव्हां में भला अल्लाह जे बाननि में सभ खां भला माण्हू उहे आहिनि जंहिंजे चहिरे खे ॾिसण सां अल्लाह यादि अची वञे, जंहिंजो दीदार कजे, जंहिंजी सोहबत में वेहिजे, जंहिंजी कचहरी में वेहिजे, अल्लाह यादि अची वञे। मदीने वारे साईं फरमायो इहे तव्हां में सभ खां भला माण्हू आहिनि। ऐं बुछड़ा केर आहिनि, ख़राब केर आहिनि? नबी तो फरमायो वशिरारु इबादिल्लाहिल मश्शाऊन बिन नमीमते, रब जे बाननि में सभ खां बुछड़ा माण्हू उहे आहिनि जेके चुगलियूं हणंदा आहिनि, हुनजी ॻाल्हि हुते, हुनजी ॻाल्हि हुते, ॿिनि माण्हुनि खे विढ़ाइनि। वल मुफ़र्रकून बैनल अहियतिल बागूनल बुराल अनते। ऐं मदीने वारे साईं फरमायो त ॿिए नंबर ते बुछड़ा माण्हू उहे आहिनि जेके ॿिनि दोस्तनि, ॿिनि रिश्तेदारनि या हिक ॿिए में मुहबत रखण वारनि जे विच में जुदाई पैदा कराईंदा आहिनि। हुनजी ॻाल्हि हुनखे ॿुधाए, हुनजी बुराई वञी हुन सां करे। तव्हांजो ॿ रिश्तेदार, ॿ दोस्त, ॿ मुहबत रखण वारा हिक ॿिए मां जुदा थी वञनि, इहो ॿिविड़ाऊ माण्हू सभ खां बुछड़ो आहे। ऐं साईं जन फरमायो त टियों उहो माण्हू जेको पाक दामन माण्हुनि में ऐब ॻोल्हींदो वठे, को आलिम आहे, को बुज़ुर्ग आहे, को अल्लाह वारो आहे, को चङो आहे, उन्हनि जे अंदरि ऐब जोई करे साईं करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सभिनी खां बुछड़ो तरीन माण्हू आहे।